बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहम्मद नबीना बिनूर हदीना मिन मक्का हबीबी नूर सताअ المدينة من صلى صلاته وتهلى بصفاته يا بخت اللي في دله ماشي يشفع له في مماته محمد نبينا अॼु हिते ॻोठ हाजी शेर मोहम्मद शहणू मोल शरीफ़ में मौजूदु आहियूं, जिते असांजा अॻुवाण जनाब मलिक चंगेज़ ख़ान, सरदार कामू ख़ान ब्राह्मणी साहब ऐं जनाब हाजी मोहम्मद रमज़ान ख़ान पालारी साहब असां सां गॾु आहिनि। ऐं असां हिते अॼु इन मक़सद सां आया आहियूं त हीउ जेको मींहुं वठो आहे लगातार 2 महीननि खां वॾो अरसो ऐं बिना वक़फ़े जे मींहुं जेको वठो आहे उन माण्हुनि खे काफ़ी मुश्किलात में आंदो आहे। हूअं त कोहिस्तानी माण्हुनि जे जियापे जो ज़रियो मींहुं आहे, माण्हुनि भरपूर नमूने सां दुआऊं घुरियूं थिए त भरपूर मींहुं वसे, पर थोरो ज़रूरत खां ज़्यादा ई मींहुं वसी वियो ऐं लगातार वसियो, जंहिंजे करे वसंदड़ मींहं में माण्हुनि लाइ रोज़गार करणु, ॿनियूं पोखणु सभु शयूं मुश्किल थी पियूं। लगातार बेरोज़गारी थी वई, माण्हू तंगदस्त थी विया ऐं ॿियो लगातार मींहुं वसण जे करे कचियूं जॻहियूं या पकियूं बि कमज़ोर जॻहियूं जेके हुयूं उहे घणो मींहुं वसण सबबु किरी पियूं आहिनि, जंहिंजे करे माण्हू बेघर बि थिया आहिनि, बेरोज़गार बि थिया आहिनि, तमामु तंगदस्ती आहे, गुरबत आहे। उन मौक़े ते सिंध हुकूमत खे खपंदो त बिना कंहिं फ़र्क़ु मतभेद जे, बिना कंहिं सियासत जे, बिना कंहिं टोले फ़िरके ग्रुप जे, इंसानियत जे बुनियाद ते हर इंसान जी मदद करणु खपंदी हुई ऐं हर कंहिंजी मदद करणी खपंदी, छो त हू सभु इन सिंध में ई आहिनि ऐं सिंध हुकूमत जे ई ज़ुमे में आहिनि। उन्हनि जो फ़र्ज़ु बणिजंदो हो त पंहिंजनि खां वधीक अञा जेके ॿी पार्टी जा हुजनि, ग्रुप जा हुजनि, उन्हनि खे ज़्यादा मदद करणु घुरिजे। हीअ त हथ सां माना परावनि खे अञा डबल मुतनफ़िर करणु ऐं परे करण वारी रीत आहे हिननि जी, जो उन्हनि खे हिज़्ब इख़्तिलाफ़ जे माण्हुनि खे कुझु बि न ॾियणु ऐं पंहिंजनि ग़ैर ज़रूरतमंद माण्हुनि, साहिब हैसियत माण्हुनि खे नवाज़े। उन्हनि जो जेको एतिरे ताईं जो उन्हनि खे डबल टिबल ॾिनो वियो आहे, इहे बि वाक़िया ॿुधण में आया आहिनि। थाणे बुलाखाने में कुझु अहिड़नि माण्हुनि खे टें राशन ॾिनो हुयो जिन्हनि मार्केट में उन्हनि खे सेल कयो, खपायो, विकियो आहे। इहे शाहिदियूं बि मिलियूं आहिनि। त इहो हिकिड़ो तमामु वॾो ज़ुल्म आहे, सरकार जे फंड खे ग़लति इस्तेमालु आहे, जेको इंतिहाई वॾो ॾोह आहे, गुनाह आहे, ज़ुल्म आहे, ज़्यादती आहे, ग़रीब माण्हुनि जी हक़ तलफ़ी आहे, जेको तमामु ग़लति आहे। असां उन्हनि जी शदीद लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। सरकार जे माल ते पंहिंजी सियासत करणु, पंहिंजी सियासत चिमकाइणु, टोलेबाज़ी, ग्रुपबंदी, फ़िरक़ाबंदी, नफ़रत फैलाइणु, इहो तमामु ग़लति आहे, जंहिंजी असां शदीद मुज़म्मत कयूं था ऐं बाला इख़्तियारनि खे, चीफ सेक्रेटरी सिंध खे ऐं रिलीफ ऑपरेशन जे कमिशनर खे ऐं जेके बि मुतलिका इदारा आहिनि, असांजा आर्मी चीफ खे, सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे, सभिनी खे मुतालबो था कयूं, कमिशनर हैदराबाद खे, त हिन जी जांच कई वञे अणधुरी, त हीउ जेको बि सियासी बुनियादनि ते राशन जी या टेंटनि जी या इमदाद जी तक़सीम थी आहे, इहो सख़्तु ज़ुल्म आहे। उनजी चङी रीति जेको आहे सो अणधुरी जांच थियणु घुरिजे ऐं इन में मुलवस माण्हू जेके आहिनि उन्हनि खे सज़ा मिलणु घुरिजे, त जीअं आईंदा सरकार जी का बि इमदाद जेका आहे उनजो ग़लति इस्तेमालु न थिए। ऐं अॼु असां पंहिंजे हाल सारू असां ॾिठो त जॾहिं असांजे दोस्तनि जो उहे माण्हू सियासी बुनियाद ते नज़रअंदाज़ कनि था, ख़्यालु नथा रखनि, त पोइ जहिड़ो असांजो हाल आहे, असां पाण में मिली जुली कोशिशि वरिती आहे। मलिक चंगेज़ ख़ान ख़ासि करे ऐं साईं सरदार कामू ख़ान ब्राह्मणी साहब, असां गॾिजी हाजी मोहम्मद रमज़ान ख़ान पालारी साहब, ॿिया असांजा जामशोर इताद जा हमदर्द दोस्त जेके आहिनि, उन्हनि मिली जुली कोशिशि वरिती आहे। अॼु हिते कुझु राशन खणी आया आहियूं। इहो सिलसिलो करचात में बि असां पहुचायो आहे, अली मुराद बारीजो में बि पहुचायो आहे ऐं कोतराज खीएजीअ में बि पहुचायो आहे। अहिड़ी तरह सां अञा ॿिया जेके इलाइक़ा रहनि था असांजी जामशोर इताद सां मुंसलिक माण्हुनि जा, असीं सियासी बुनियाद सां नथा ॾिसूं। असां जंहिं बि इलाइक़े में वञूं था उते असां इंसानियत जे बुनियाद ते विरहूं था, पर असां अवलियत उन ॻाल्हि खे ॾियूं था त जेके माण्हू सियासी बुनियाद ते महरूम कया विया आहिनि, पहिरीं हक़ु उन्हनि जो आहे त असां उन्हनि खे ॾियूं। जेकॾहिं उन्हनि खे मिले हा त पोइ असां बि उन्हनि इलाइक़नि में वञूं हा जेके कहिड़ी बि सियासी पार्टीअ जा हुजनि हा, उन्हनि खे ॾियूं हा। पर असां ॾिठो आहे त हुननि सिधी रीति बिल्कुलु चङीअ तरह परखे सोचे सम्झी असांजे माण्हुनि खे नज़रअंदाज़ कयो आहे, त पोइ असांजो फ़र्ज़ु बणिजे थो त असां पंहिंजे माण्हुनि खे अवलियत ॾियूं ऐं उन्हनि जी सार संभाल लऊं। असांजो जेतिरो बि वस पुजे
ख़िदमत उन्हनि जी कयूं पिया ऐं इनशाअल्लाह जेसिताईं ज़िंदगी आहे असांजा अॻुवान असां गॾिजी उन्हनि माण्हुनि जी ख़िदमत कंदा रहंदासीं, उन्हनि खे कंहिं बि हाल में न छॾींदासीं। जहिड़ो असांजो हाल हूंदो, जेसिताईं अलाह साईं असांखे उहो वक़्तु ॾिए जो असां वटि हुकूमत हुजे, हुकूमती ताक़त हुजे, तेसिताईं असांजो जहिड़ो पंहिंजो हाल आहे हणा वणा असां इनशाअल्लाह हिननि माण्हुनि जी ख़िदमत कई आहे ऐं कंदा रहंदासीं। हिननि माण्हुनि खे बि जस आहे जो हू जामशोर इताद सां कुलो मिलाए बीठल आहिनि, हर हाल में ॾुख में सुख में थोरे घणे ते राज़ी रही बि हू पंहिंजे मुस्तक़िल मिज़ाजीअ सां असां सां गॾु बीठा आहिनि। असीं उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं, उन्हनि खे सलाम पेश कयूं था, उन्हनि खे जस ॾियूं था, उन्हनि जे मुस्तक़िल मिज़ाजीअ खे, उन जे ईमान खे, उन जे हौसले खे, जुरत खे, सब्र खे ऐं सचाईअ खे असां सलाम पेश कयूं था। महिरबानी।